कुदरत तरफ़ां इंसान लाइ केतिरा ई मेवा पैदा कया विया आहिनि, जंहिंमें अंब अहिड़ो मेवो आहे जंहिंजो नालो वठण सां ई मिठास जो अहसासु पैदा थींदो आहे। ॾिठो वञे त अंबनि जी पैदावार जे हवाले सां मुल्क में सिंध सूबो 40% अंब पैदा करे थो। सूबे में अंबनि जी पैदावार जे हवाले सां मीरपुखास ज़िलो पहिरें नंबर ते आहे। हिते जो सिंधड़ी अंब मेवनि जो बादशाह तौरु पिणु मशहूरु आहे। उन लाइ हिते हर साल अंबनि जो मेलो लॻायो वेंदो आहे। हिन भेरे 3 ॾींहंनि वारो 50हों मेलो हुजण सबबि इंतिज़ामिया पारां गोल्डन जुबली तौरु मल्हायो पियो वञे। बेनज़ीर मैंगो फेस्टिवल में अंबनि जी निमाइश वारी तक़रीब जो इफ़्तिताह सूबाई वज़ीर तइलीम निसार खोड़ो, MPA खैरुनिसा मुग़ल, डिप्टी कमिश्नर रशीद अहमद ज़रदारी कयो। जंहिं बाद अंबनि जी निमाइश जो दौरो कयो वियो। निमाइश में अंबनि जूं 187 जिन्सूं रखियूं वयूं, जंहिंमें सिंधड़ी, लाल बादशाह, तरंग, लंगड़ो, अनमोल, तरनम, ज़ाफ़रान, शहनशाह, तोतापुरी, ताज़ो बुलबुल ऐं ॿियूं शामिल आहिनि। उन मौक़े ते इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे सूबाई वज़ीर तइलीम निसार खोड़े चयो त इन मीरपुखास जे हिकिड़े मिठड़े फ्रूट असांखे दुनिया में रूशनास करण जो मौक़ो अता फ़रमायो आहे। आबहवा जे करे, ज़मीन जे करे, हॉर्टिकल्चर खे हिते वधीक हथी मिली ऐं अॼु हिते वेठा आहियूं। 50हों साल था मल्हायूं पिया नुमाइश जो। 183 जिन्सूं पैदा करे चुका आहियूं। जेके जेके बाग़बानीअ जो शौक़ु रखनि था, उन्हनि पंहिंजे पंहिंजे इन शौक़ में हिक ॿिए जे कॉम्पिटिशन खे ॾिसंदे मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु कंदे जिन्सूं पैदा कयूं आहिनि। चाहे हॉर्टिकल इंस्टीट्यूट जी मदद हुजे या पंहिंजे लेखे उन्हनि जा ज़ाती तजुर्बा हुजनि, या MH पवर साहिब जा उहे किताब हुजनि, या कहिड़े क़िस्म जी बि ॻाल्हियूं हुजनि, पर हक़ीक़त इहा आहे त अॼु सिंध जो अंब यकीनी तौर ते पसंदि कयो वञे थो। पसंदि कयो वञे थो। हिते कॉम्पिटिशन घणो करे रहंदी आहे इंडिया ऐं पाकिस्तान जी, पर पाकिस्तान बि पाण मल्हाए चुको आहे। अॼु इन अंबनि जे इन पैदावार जे करे हर साल असीं एक्सपोर्ट करण जा लाइक़ु थिया आहियूं। एक्सपोर्ट कंदे जेकॾहिं कंहिंखे ख़बर न आहे त पोइ ॿुधाईंदे चङी ॻाल्हि आहे त असां अंब जे एक्सपोर्ट सां असीं 39 अरब रुपया कमायूं था। 39 अरब रुपया। अबा का ख़बर पए थी त ॿुड़ियूं घड़ियूं थियूं ॿियूं। 39 अरब रुपया। 45 मुल्क, 45 मुल्कनि में असांजो ही वञे थो अंब। 45 मुल्कनि जा माण्हू असांजे हिन फ्रूट खे पसंदि कनि था। हिन सॉवेनियर में लिखियलु आहे त 76 आबादगार आहिनि हिन मीरपुखास ज़िले में या डिवीज़न में, जेके हिननि अंबनि जी इन काश्त में, पोखाईअ में, पैदा करण में हिसो वठनि था। हे 76 दोस्त इन 39 अरब रुपया कमाइण जा रस्ता था कढी ॾियनि। ऐं यकीनी तौर ते हर साल इहा जीअं त पॉपुलेशन वधे थी, यकीनन तीअं बि हिन जी पैदावार बि वधणु खपे, त असांजी एक्सपोर्ट बि वधणु खपे। त हूअं बि अंब जे वण जी कॾहिं कॾहिं एतिरी वॾी उमिरि न हूंदी आहे, पर उनखे मुख़्तलिफ़ बीमारियूं लॻंदियूं आहिनि, उनखे वायरस लॻंदी आहे। बीठे बीठे अंब जो वण सुकी वियो, उनजे लाइ तव्हांखे ॿुगे साहिब पाण ॿुधायो त उहे ड्रेनेज जूं स्कीमूं जेकॾहिं बहितर हुजनि त असांजो पाणीअ जी लेवल एतिरी मथे न अची सघे। चाहे उहा ड्रेनेज स्कीम, असांखे ख़बर आहे त हिते सिंध में 2 ड्रेनेज स्कीम्स आहिनि। हिकिड़ी त LBOD आहे, ॿियो RBOD आहे। LBOD बि जॾहिं ठही त हाणे हुनजी हालत अहिड़ी थी आहे जो समुंड जो पाणी अञा वापसि थो अचे, बाक़ी हितां जो खणी कोन थो वञे। यकीनी तौर ते उनखे बि उहे रिपेयर करण जी ज़रूरत आहे, जेका अलाए केतिरनि सालनि खां न थी आहे। RBOD आहे त उहा अञा कंप्लीट न थी आहे। हिकु राइट बैंक ते आहे, ॿी लेफ्ट बैंक ते आहे। ऐं लेफ्ट बैंक में जेके बि इहे ज़िला अचनि था, यकीनन हेॾी वॾी स्कीम जेका सोची वई हुई, उनखे घणे वक़्त खां रिपेयर करण जी ज़रूरत आहे, उनखे एक्सकेवेशन करण जी ज़रूरत आहे। उन में वधीक उन में माण्हू पाणी वञी सघे समुंड में, उहा वधीक ज़रूरत आहे।
यकीनन इन्हनि करण सां बि असांजी उहा वाटर टेबल डाउन थी सघे थी। न त पोइ वरी ॿी तरीक़ो हुयो जेको कंहिं ज़माने में इहे ड्रेनेज जे लिहाज़ खां ट्यूबवेल सिस्टम हूंदो हो। हाणे ट्यूबवेल सिस्टम जी हिते ॻाल्हि त के करे विया दोस्त, पर पोइ चऊं साईं के तारूं पटे आ त के साईं फीफा पटे आ त के केरु पटे आ, छा पटे आ साईं, को ट्रांसफार्मर लाहे विया त को तारूं पटे आ। पोइ हाणे भलो भाग उन हीरोइननि जो जिन इहो पंहिंजे सिंध सां पाण हशर कयो आहे। जॾहिं त साॻी तक़रीब में वेठल PPMPA खैरुनिसा मुगल ऐं डिप्टी कमिश्नर रशीद अमन ज़रदारी ऐं मैंगो फेस्टिवल जे चेयरमैन उमर बोगियो तक़रीब दौरान चयो त पाकिस्तान जेको हिकु ज़रात ते बीठल जेको हिकिड़ो मुल्क आहे ऐं उन में मूंखे इन ॻाल्हि ते यकीनन फ़ख़्रु थियणु घुरिजे, बल्कि असां सभिनी खे फ़ख़्रु थियणु घुरिजे कि उन ज़रात जो वॾे में वॾो हिसो जेको आहे सिंध सूबे जो शहर मिरपुर ख़ासि ज़िलो मिरपुर ख़ासि जेको आहे तमामु घणो अॻिते आहे, जेके पहिरियां नंबर आहिनि, नंबर 1 उन्हनि में शुमार थो थिए। ऐं इन सां ईअं बि खणी चइजे असांखे फ़ख़्रु आहे त मिरपुर ख़ासि ज़िलो जेको आहे असांजी पूरी जेका ज़राइत जेका आहे उनखे खणियो बीठो आहे। ऐं अॼु जेकॾहिं असांखे जेको आहे ॿाहिरि दुनिया में जेको असां सुञाता वञूं था, उहो असां ख़ासि तौर ते इहो आहे कि असां पंहिंजे मिरपुर ख़ासि जे अंबनि जी वजह सां सुञाता वञूं था। ऐं अॼु असांखे जेका ब्रीफिंग मिली उन में असांजे लाइ तमामु हिकिड़ी हौसला अफ़ज़ा ॻाल्हि आहे त पहिरीं खां तमामु वधीक बहितरी आई आहे। ऐं इहा जेको क्रेडिट वञे थो असांजी सिंध हुकूमत ते थो वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जॾहिं हुकूमत आई आहे उन हमेशह जेको आहे ज़रात जे लाइ ऐं ज़रात जे शोबे में चाहे उहो हारी हुजे, हारी खां वठी जेके बि आहिनि फसलूं हुजनि, उन्हनि में तहक़ीक़ हुजे, रिसर्च हुजे, उन्हनि में जेके उपाउ आहिनि उन्हनि में सब्सिडी ॾियणी हुजे, त उन में तमामु वॾो हिकिड़ो किरदारु रहियो आहे। क्रेडिट जेको वञे थो, अॼु असां 183 जिन्सूं हिते नुमाइश लाइ रखी सघिया आहियूं, इहो यकीनन क्रेडिट वञे थो। हिकिड़ी असांजे आवाज़कारनि जी महिनत बि आहे, असांजी मैनेजमेंट कमेटी जी महिनत आहे, पर क्रेडिट वञे थो असांजी सिंध हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे, जंहिं हिननि एतिरी हमेशह फंडिंग कई ऐं एतिरो उपाउ वरिता। बाक़ी जेको रही मूंखे तमामु ख़ुशी थी हिकिड़ी कि कुझु तजवीज़ूं ॾिनियूं असांखे उमर बुगियो साहबु, ऐं आउं चाहींदसि उहे असांखे वरी रिटर्न में बि ॾियनि। सीनियर मिनिस्टर बि वेठा आहिनि, असांखे यकीनन उन्हनि ॾांहुं ध्यानु ॾियणु घुरिजे ताकी जेका बि थोरी घणी आहे, जीअं हिननि हिकिड़ी रिसर्च जे हवाले सां लेबॉरेटरी जी ॻाल्हि कई या कुझु अहिड़े क़िस्म जूं ॿियूं बि आहिनि, त उन्हनि में असां ज़रूरु उपाउ वठंदासीं। हीअ आहे 50 फेस्टिवल आहे, इंशाअल्लाह ज़िंदगी रही त 51 फेस्टिवल अहिड़ो हूंदो जंहिंमें हीअ जेके गुज़ारिशात आहिनि त उन में असांखे इहो ॿुधाईंदा कि हाणे जेको आहे मुकमल तौर ते असांजो जेको आहे अंबनि जे हवाले सां रिसर्च खां वठी जेको बि हुननि जी आहे उहा असां उपाउ खणी चुका आहियूं। ऐं इंशाअल्लाह इहा उमेद असीं रखूं था, बल्कि असां पंहिंजी हुकूमत खे पुरज़ोर अपील कंदासीं कि सिंध सूबे में मिरपुर ख़ासि ज़िले जो ख़ासि तौर ते अंब जेको आहे पूरी दुनिया में हिकिड़ो मुख़्तलिफ़ ऐं तमामु हिकिड़ो मुनफ़रिद हिकिड़ी हुनजी जिन्स निकिरे थी, त उनखे जेको आहे ॿाहिरि जेको आहे जेतिरो थी सघे उनखे एक्सपोर्ट कयो वञे। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असां असांजे अंबनि जी निमाइश जो 50वां साल जेको हिकिड़ो तवील सफ़र हिन निमाइश कटियो आहे, उन में किन सालनि में शायदि ही न थी सघियो, पर ही मुसलसल थींदो पियो अचे। उन जी अॼु असां गोल्डन जुबली मल्हाए रहिया आहियूं। इहो मां सम्झां थो असां ऐं तव्हां सभिनी जे लाइ हिकु वॾो एज़ाज़ आहे जो अंब जेको असांजे ज़िले मीरपुर ख़ासि जी सुञाणप आहे, उन जी गोल्डन जुबली, उन जी एग्ज़िबिशन जी असां ऐं तव्हां मल्हाए रहिया आहियूं। मां सम्झां थो ही तारीख़ में निहायती अहम हिकिड़ो इवेंट आहे जेको अॼु असां इनाग्रेट करायो आहे। असां हिन दफ़े कोशिशि कई आहे असां पंहिंजे ज़िले जे जेके बि ग्रोवर्स आहिनि, प्रोग्रेसिव ग्रोवर्स आहिनि, उन्हनि सभिनी खे मदू कयो आहे। ऐं अलहमदुलिल्लाह हिते जेके वैराइटीज़ डिस्प्ले थियूं आहिनि से वाक़ई मीरपुर ख़ासि जूं वैराइटीज़ आहिनि, हितां जूं वैराइटीज़ आहिनि, इन्हनि फार्म्स जूं वैराइटीज़ आहिनि। ऐं जेके ग्रोवर्स हिते जिन स्टॉल लॻाया आहिनि, छाकाणि उन्हनि जी सुभाणे जजिंग थींदी, पोइ बाद में उन्हनि खे इनाम बि ॾिना वेंदा।
हिकिड़ी त ज़मींदारनि जा जेके मसइला आहिनि जीअं हींअर साईं ॾिठा हूंदा पाणी जा मसइला आहिनि पुछड़ी में का ॻाल्हि आहिनि सिंध मिनिस्टर चवंदासीं त उन जो हल करणी कनि। ॿियो हिन खां अॻु मां तजवीज़ ॾींदो आयो त असांजा बाग हिते जीअं साईं खां खोड़े साहिब खां इक़बाल नुमाइंदनि पुछियो तबाह छो पिया थियनि। छा आहे जो असांजी हिते वाटर लेवल ज़मीन जी मथे थी वई आहे बनिस्बत ॿियनि ज़िलनि जे टंडो लहर मटियारी या ॿियनि जे करे त अंब जी हमेशह पाड़ जेॾीमहिल हेठि वेंदी आहे असांजे हेठियां पाणी जेको खारो हूंदो आहे त उन जे करे सिम जे माना जेका आहे वाटर लेवल मथे अचण जे करे जेके अंब आहिनि उहे तबाह थींदा पिया वञनि उन ॿिया बि ख़राबु थींदा पिया वञनि। असांजी तजवीज़ आहे त गवर्नमेंट खां या ADB में या USAID खां अहिड़ो प्रोग्राम वठनि जो असांखे हिते ड्रेनेज जे लाइ अॻे असां वटि ड्रेनेज सिस्टम हो पर उहो तबाह थी वियो इलेक्ट्रिक जूं तारूं खॼी वियूं ट्रांसफार्मर खॼी आहे। सोलर सिस्टम ते ज़मींदारनि खे सब्सिडी ते 20 या 80% ते अहिड़ी स्कीम ठाहे ॾियनि जेको हिते माण्हू उहे ट्यूबवेल लॻाइनि ज़मींदारनि खे छाकाणि जो पंहिंजो पैसो सीड़प थियल हूंदो त हिते सिम ख़तमु थींदी बाग़नि जी उपत वधंदी ऐं उन खां अलावा ॿिया जेके फसल उन्हनि खे फ़ाइदो थींदो। ॾींहंनि वारे मैंगो फेस्टिवल में आबादगारनि ऐं स्टॉल लॻाईंदड़ पारां सहूलियतनि जी अणूंद ख़िलाफ़ सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रईस अली अहमद मंगलानी फार्म उमरकोट खां असीं आया आहियूं पर हिते असल मसइलो इहो त लाइट जी वॾो मसइलो आहे। गर्मी तमामु घणी आहे गर्मी हुअण जे करे माण्हू हिते वेही कोन थो सघे ऐं उन खां पोइ इंतिज़ाम जो इहो मसइलो त कुर्सियूं असांखे इस साल में कोन मिलियूं आहिनि तमामु घटि मिलियूं आहिनि इहा बि इंतिज़ामिया जी कमी रही आहे उन करे माना इहा खोट रही आहे हिते ऐं बिजली न हुअण जे करे अल्टरनेट अॻु में हिन जनरेटर लॻायो आहे ऐं हिन टाइम में 2015 में हिननि जनरेटर बि अल्टरनेट कोन लॻायो आहे जंहिंजे करे माना उहा शइ थियणु खपे हाली उहा बि शइ कोन थिए। हिन खां पहिरीं कॾहिं तव्हां स्टॉल लॻायो या पहिरें दफ़े अॻु में बि असां लॻायो माना पर साल बि असां लॻायो हुओसीं 2014 में बि असां लॻायो आहे ऐं हींअर 2015 में लॻायो अथऊं। ॿिया कहिड़ा मसइला आहिनि भला हिते हाल में? ॿिया असां सफ़ाई जो बि थोरो घणो मसइलो आहे ऐं उन खां अलावा जेको आहे लाइट जो वॾो मसइलो आहे लाइट न हुअण जे करे गर्मी तमामु घणी आहे माण्हू चवनि था सेंट्रल AC आहे उन खां अलावा असां एसियूं घुरायूं उहो किथे एसियूं हलनि एसियूं त हिते असांखे त नज़र कोन थियूं अचनि सेंट्रल AC ख़राबु लॻी पई आहे उन ते को बि ध्यानु कोन ॾिनो वियो आहे। असल में जेका हाल जी सेंट्रल AC आहे न उहा ख़राबु लॻी पई आहे हिननि खे हायर कयूं आहिनि उहे तमामु परे परे रखियल आहिनि उहे पूरे हाल खे जेको आहे न उहे कूलिंग कोन थियूं रसाइनि। सर किथां आयो तव्हां? साईं मां टंडो लयार खां आयो आहियां। आबादगार आयो या स्टॉल लॻायो अथव? न आबादगार आहियां मोहम्मद यूसुफ पंवर हमेशह हिते स्टॉल लॻाईंदो थो रहां। टंडो लयार बेसिकली मुंहिंजो ज़मींदारी उते ई आहे पंहिंजे शौक़ सां हिते हिसो वठंदो हुअसि हिन साल कोन हिसो वरितो अथमि बल्कि 2011 खां हिसो कोन पियो वठां इन करे जो हिते कुझु हिते जूं सहूलियतूं उहे कोन मिलंदियूं आहिनि जेका असांजी डिमांड हूंदी आहे ऐं कुझु उते असांखे पोयां सहूलियतूं कोन्हनि इन करे जो उते पाणी जो वॾो बहिरान आहे पाणी न हुअण जे करे अंब उहो साइज़ कोन थो ठाहे हिते असांखे उहे फैसिलिटी कोन थियूं मिलनि जीअं बर्फ़ जो न हुअणु पाणी जो न हुअणु पंखे जो न हुअणु कुर्सियुनि जो न हुअणु स्टाफ जी राइश जो मसइलो हूंदो आहे जेके मेंटेन कनि उन खां पोइ हिन सॼे किसे खे संभालण जे लाइ का एतिरी फैसिलिटीज़ कोन थी मिले उन खां पोइ जंहिं टाइम ते हिसो वठंदा हुआसीं कई दफ़ा शील्डूं ऐं इनाम बि हासिलु कयासीं एवार्ड बि मिलिया
पर थींदो ईअं आहे त जेके शयूं असांजे हिकु नंबर हूंदियूं आहिनि बजाए असांखे अवॉर्ड मिलण जे कंहिं नाले वारे शख़्स खे ॾेई छॾींदा हुआ, उन करे डिसर्ट थी वियासीं हलिया। दिलि जो शौक़ु आहे, उन करे ॾिसणु ईंदा आहियूं, हिसो वठणु छॾे ॾिनो अथऊं, सिर्फ़ु ॾिसण जी हद ताईं हिसो वठंदा आहियूं। सर किथां आया तव्हां? असां उमरकोट खां आया आहियूं, ज़िले उमरकोट खां। हिते भला अॻे बि कॾहिं स्टॉल लॻायो आहे, पहिरें दफ़े लॻायो? स्टॉल लॻायो अॻे बि, हमेशह लॻाईंदा आहियूं हर साल, ऐं ज़िले उमरकोट जे तरफ़ां हिन एक्सटेंशन डिपार्टमेंट सां मिली करे गॾु लॻाईंदा आहियूं। कहिड़ा हिते भला आबादगारनि सां मसइला आहिनि? जीअं तव्हां 3 ॾींहंनि खां अंबनि जी निमाइश में हिते वेठा आहियो, भला तव्हां सां हिते मेन मसइला कहिड़ा आहिनि? आबादगारनि जा मेन मसइला हिते त इहो आहे, रिहाइश जो वॾो मसइलो आहे, ठीकु आहे। नंबर ॿियो त वॉशरूम में जंहिं टाइम वञो त सभु हिते माना वॉशरूम तव्हां ॾिसंदो बाक़ाइदे सफ़ाई वग़ैरह कंहिं क़िस्म जी आहे कोन। तव्हां मैंगो फेस्टिवल जी कमेटी में बि आहियो, हितां जी इंतिज़ामिया बि आहियो, हितां जे माण्हुनि जी रड़ आहे त हिते असां वटि पाणी कोन्हे, बाथरूमनि जी अहिड़ी हालत ख़राबु लॻी पई आहे, एतिरे ताईं पीअण जो पाणी कोन्हे, वेहण लाइ कुर्सी कोन्हे, का सफ़ाई कोन्हे, कहिड़ो हिते तव्हांजो इंतज़ाम कयल आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नज़ीर महिरबानी। असल में छा आहे त हीउ मेगो हॉल जेको आहे बेनज़ीर भुट्टो हॉल अञा ताईं कंहिंजे हैंडओवर कोन्हे। पोइ नेक्स्ट ईयर बि तव्हांजे सिंध टीवी चैनल जे थ्रू हिनखे CM साहब सां अपील कईसीं, DC खे बि चयोसीं, कमिश्नर खे बि चयोसीं त भई कंहिंजे हैंडओवर कयो वञे। ई हाणे एग्रीकल्चर वारा चवंदा त भई असां वटि कोन्हे, कमिश्नर साहब चए थो त भई असांजे हैंडओवर कोन्हे, इन जे करे एग्रीकल्चर वारा बि लापरवाही था कनि, का बि सफ़ाई जो इंतज़ाम कोन था कनि, ऐं एग्रीकल्चर जेके वीचारा ज़मीनदार पंहिंजा अंब खणी था अचनि उन्हनि खे का फैसिलिटी वाक़ई न आहे। पर असांजी मैनेजमेंट कमेटी काफ़ी कोशिशि त कई आहे, जेका असांजे वस आहे आहे। तो बजट तमामु नंढो मिलंदो आहे हिन जो, 10 खां 12 लख ताईं मिलंदो आहे। उन में असांजो म्यूज़िकल प्रोग्राम बि हूंदो आहे, मैंगो फेस्टिवल सॼे हॉल खे मैनेज करिणो हूंदो आहे। हा बसि कुझु क़ौमी कोताहियूं आहिनि, इन करे जो ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त हेतिरो वॾो हॉल आहे, अञा AC टोटल ख़राबु पिया आहिनि। पोएं साल खां हींअर बि AC किराए ते वठा आहिनि, उहे हलाइनि पिया। जनरेटर बि कोन्हे, उहो बि किराए ते आंदो आहे, छो त बाबडा वारनि चयो भई असां वटि जनरेटर कोन्हे। हाणे उहो सॼो मैनेज करिणो आहे, तेल खे मैनेज करिणो आहे, पाणी जो मसइलो कोन्हे, पाणी त हूअं बि सभिनी वटि आहे, पीअण जो पाणी त आहे, बाक़ी हाणे वॉशरूम जी ख़बर न आहे, उहे चेक न कयूं। हाणे असीं चऊं था हिनखे TMO वारनि खे। मैंगो फेस्टिवल जी तक़रीब खां पोइ शानदार आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो कयो वियो। जॾहिं त औरतुनि ॿारनि खे तफ़रीह जो मौक़ो फ़िराम करण लाइ पुलिस ग्राउंड में मीना बाज़ार लॻाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ झूला ऐं ॿियूं तफ़रीह जूं शयूं रखियूं वियूं। स्कूली ॿारनि पारां टेबलो पेश कया विया। ॿिए ॾींहुं मक़ामी हाल में ज़रई सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें पार्लियामानी मामलनि जो माहौलियात जे सूबाई वज़ीर सिकंदर मेंद्रो, डायरेक्टर हार्टिकल्चर अताब मोहम्मद सोमरो, आबादगार अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते सूबाई वज़ीर ख़िताब कंदे चयो त हक़ीक़त इहा आहे त असां इन्हनि ॻाल्हियुनि ते तवजा घटि करी। दुनिया जी जेका जदीद रिसर्च आहे, असांजा स्कॉलर त वञी दुनिया खे घुमी ॾिसी हिते खणी बचनि था। जीअं मुंहिंजे दोस्त हिते ॻाल्हायो डायरेक्टर जनरल साहब, त उहे शयूं जॾहिं हिते असीं ॾियूं था त माण्हुनि में शायदि एतिरो इंतज़ारु कोन्हे त हू अंब खे पचण बि ॾियनि, ऐं उन खां अॻु में उनखे जेकॾहिं कंदा त ज़रूरु उनजी इनकम घटि थींदी। पर जेके जदीद रिसर्च जा भाण ॾियण जा, दवाऊं ॾियण जा जेके तरीक़ा आहिनि, उन्हनि खे बि साल 2 साल त आज़माइनि था, उन खां पोइ थकी था पवनि। हे शयूं जिन मुल्कनि में कामयाबु आहिनि, उते तव्हांखे सॼे मुल्क में, अमेरिका जो एॾो वॾो मुल्क आहे जो हिकिड़े पासे खां ॿिए पासे ते तव्हां पहुचण जे लाइ जेकॾहिं सफ़र करियो त 6 कलाक हवाई जहाज़ खे था लॻनि। पर उन मुल्क में इन क़िस्म जी बीमारी कान्हे, इन जे करे हू ॿियनि मुल्कनि मां अहिड़ी शइ अचणु पंहिंजे मुल्क में ई मञे। असां जेकॾहिं अमेरिका वञूं, पंहिंजे सां गॾु का अहिड़ी खाधे जी शइ खणी वञूं त असांखे एयरपोर्ट तां वरी वापसि कनि। बाबा तव्हांजे खाधे जी शइ में उहे एहतियाती तदबीरूं थियल कोन्हनि, उन्हनि बीमारियुनि जो टोड़ कोन्हे जेके असांजे हिकिड़ी नंढी नंढी शइ ते हिते असां कंट्रोल रखियो आहे। इन जे करे असां हीअ ॻाल्हि कई त पहिरीं हू शिकागो था वञूं, जेको अमेरिका जे हिन पासे आहे, आख़िरी पासे उभरंदे पासे आहे। तंहिंखां पोइ कैलिफोर्निया थो वञे, जेको अमेरिका जे उलहंदे पासे 6 कलाक उनखे पहुचण में था लॻनि। त इहे शयूं जिन मुल्कनि उन्हनि जो क़दुरु कयो आहे, पंहिंजे माण्हुनि जे सिहत जो, पंहिंजे वणनि जे सिहत जो, पंहिंजे फसलनि जे सिहत जो, पंहिंजे मेवनि जे सिहत जो,
उन्हनि माण्हुनि बि को हिकिड़े ॾींहं में इहा शइ हासिलु न कई हूंदी। उन जे लाइ एहतियात बि खतो हूंदो, इंतज़ार बि खतो हूंदो ऐं उन में कुझु अख़राजात बि थिया हूंदा। डायरेक्टर हार्टिकल्चर आबादगारनि खे ॼाण ॾींदे चयो त अंब असां वॾी महिनत सां हासिलु कयूं था ऐं उन खां पोइ जंहिं महिल माण्हू कंज़्यूमर ते अंब पुॼे थो त असां ॾिठो आहे त 40 खां 50% अंब ज़ाए करे था छॾियूं। माना जेका असां महिनत कईसीं उहो असां अॻिते हली ज़ाए करे था छॾियूं। हिन में जेको आहे कुझु फैक्टर्स आहिनि के इशूज़ आहिनि जेके असांखे कंट्रोल करणा पवंदा। मुंहिंजे सम्झ में सभ खां वधीक क्रिटिकल इशू जेको आहे उहो आहे अंब जी असां पत जेका आहे वक़्त सां पहिरीं करे था छॾियूं। इहो वॾो क्रिटिकल प्रॉब्लम आहे। अंब पहिरीं मई खां वठी बाज़ार में अचणु शुरू थी थो वञे, ख़ासि करे सिंधड़ी बची थो वञे हेॾो। जॾहिं हू पचे कोन थो, अञा कचो आहे, उन फिज़ियोलॉजिकल मेच्योरिटी थी कान्हे ऐं असां उनखे खणी था अचूं त पोइ उन सां छा थो थिए त शिरविल थी थो वञे हलियो, अंब ज़ाए थी थो वञे हलियो, फिको थी थो वञे हलियो, कंज़्यूमर ताईं नथो मतिलबु मज़ो कोन थो अचे ऐं हिकिड़ी वैरायटी जो मतिलबु हुनखे ख़तमु थी ख़राबु थी वञे हली त यार सिंधड़ी नालो वॾो आहे पर सिंधड़ी अंब में मज़ो कोन्हे। साॻे ॾींहुं फ्रूट फार्म में सिंध जे क़दीमी ऐं सक़ाफ़ती रांदि मल मलाखड़े जो मुक़ाबिलो थियो, जंहिंमें महिमान ख़ासि तौरु अॻूणो MNA पीर आफ्ताब हुसैन शाह जिलानी, डिप्टी कमिश्नर ऐं वॾे तइदाद में इलाइक़े वासियुनि शहरियुनि शिरकत कई। मल पहलवाननि खे ख़ूब दाद ॾिनी। मलाखड़े में पहिरें जोड़ में मुमताज़ मरी, ॿिए जोड़ में नूर अहमद पंजाबी, टें जोड़ में अब्दुल रज़ाक मुख़ालिफ़ मलनि खे दसे मुक़ाबिलो मारे ख़ूब दाद हासिल कई ऐं नगद इनाम ॾिनो वियो। पहलवान मरी मरी वाह वाह, इन्हीं मुकाबला जारी है। पहलवान मरी वाह वाह, पहलवान शी अंदर निकरियो वना मौला तू फैसलो करण वारो ही अल्लाह सही इन क्यारे शीदी मना अल्लाह सही मरी की फतोची वना मौला शीदी कुपतो अल्लाह सही ऑफिसर मीरपुर दा वारे मरी घुमे जी पखो घुमे इहो दो खास करी घुमे पियो। वाह वाह, ॾिसो करतब ॾिसो, ताड़ी वॾो ताड़ी लगे ताड़ी वॾो ताड़ी कौन किरियो अदा कौन किरियो वॾे ताड़ी लगे ताड़ी। महिरबानी इमाम बलोच साहब जो महिरबानी हो। इमाम बलोच साहब जो महिरबानी हो। हेॾो प्रोग्राम कोडी हूंदो मलाखड़े खां पोइ ऐं कोडी जो इंशाअल्लाह ताला वॾे वाह गोंदा मरियो चाड़ी काबू दानो वरी बाबा काबू दान जहिड़ो ॾिसो छो त इहो को न थिए त डीसी दा मल में घुराया मलाखड़ो न पियो। वाह वाह, तगड़ा पियो पहलवान, ॿिन्ही जो मुक़ाबिलो जारी आहे। कास्कली वरी बची वियो वरी काबू दानो ॾिसो जहिड़ो त ॾिसो ॿिन्ही जो मुक़ाबिलो। पहलवान कास्कली जो क़दुरु कयो, कास्कली वाद अमल बख्शी खे मारियो, पहलवान वरी टंगाए पियो। कास्कली ये पागे छक्को वाह 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 वाह, पहलवान काबू जाठो मना मौला इन मलाइक मां कॾहिं जान छॾाईंदे अल्लाह सही। पहलवान वाह वाह काबू करणा ऐं ॿिन्ही जो मुक़ाबिलो जारी आहे। ॿई गर्जन में काबू जाठो पहलवान मुख्तार खान साहब जो मेहरबानी हो। मुख्तार खान जा थोड़ा लाइबा न बल्कि गायबान वारे मरी पहलवान बाबा पियो बाबा अदाई केड़ा एड़ा हाथन ओ जुसुम केड़ा उठवा खींचो वरी वठी जो केड़ा चोदा अल्लाह ई मारो वजन केड़ा था बाबा केड़ा वजन भले अचे चारी कटो पहलवान काबू करना वाह पहलवान पंजाबी और मरी वारो मरी वाले मरिया पंजाबी काबू पंजाबी वारा पे करे अरे वो वहां जो मुकाबला सिंध ही पंजाब जो काबू जाटो मरी बुधाइन पिया और पंजाबी काबू करा वाह वाह तगाए पे पंजाबी मरी बुधाइन
उनखां सवाइ PCP ग्राउंड में DC 11 ऐं SSP 11 में क्रिकेट मैच जो मुक़ाबिलो थियो। SSP 11 जी टीम में DIG मीरपुखास जावेद आलम ओडो ऐं SSP उस्मान गनी सिद्दीकी रांदि खेॾे मैच SSP 11 जी टीम खटियो। DIG जावेद आलम ओडो सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मीरपुखास अंबनि जे करे मशहूरु आहे ऐं उन ई सिलसिले जी इहा मैच बि हुई। मां सम्झां थो सभिनी ख़बर आहे सिहतमंद मुआशरे जे लाइ सिहतमंद जिस्म ऐं दिमाग़ ज़रूरी आहे ऐं उहो अहिड़ी हेल्दी एक्टिविटी सां उहो वजूद में अचे थो। सो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी सुठी कोशिशि हुई ऐं इन ई हवाले सां जिन ऑफिसरनि ॾाढी महिनत कई हिन फेस्टिवल खे कामयाबु बणाइण जे लाइ इंतिज़ामी तौर ते DC जो स्टाफ हुजे या SSP मीरपुखास जे पंहिंजी टीम हुजे, उन्हनि कोशिशि कई त हिकिड़ी सुठी रिवायत बि आहे ऐं उन्हनि हिकिड़ो सुठो एक्टिविटी बि जनरेट कई आहे इन फेस्टिवल जे हवाले सां। की पियो लॻो जीअं तव्हां सां गॾु जे पुलिस एहलकार माना हिते को बि फ़र्क़ु कोन पियो महसूसु थियो जंहिंमें DIG SSP या पुलिस एहलकार बि तव्हां सां गॾु मैच खेॾनि में इन में तव्हां छा चवंदो? ॾिसो असांजी डिसिप्लिन फोर्स आहे ऐं असां ही चंद महकमनि मां आहे फोर्सिस वांगुरु जंहिंमें जवान ऐं ऑफिसर हर वक़्तु गॾु बि रहंदा आहिनि पर साॻिए वक़्तु डिसिप्लिन जो तक़ाज़ा हूंदा आहिनि, इज़त ऐं एतिराम बि बरक़रार रहंदो आहे। सो मुंहिंजे ख़्याल में हीअ सुठी रिवायत आहे जेका असांखे पूरी सोसाइटी में इनकलकेट करणी आहे त हर कंहिंजी इज़त एहतराम जे दायरे पंहिंजे में रही करे असांखे गॾिजी कमु करिणो आहे। फ्रूट फार्म हॉल में वॉलीबॉल जो मैच थियो जंहिंमें महिमान ख़ासि तौर SSP उस्मान गनी शिरकत कई। मैच में हैदराबाद जी टीम मीरपुखास जी टीम खे शिकस्त ॾेई मैच खटे वरितो। जॾहिं त कॉलोनी ग्राउंड ते माज़ूरनि विच में क्रिकेट जो मैच थियो जंहिंमें महिमान ख़ासि तौर डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन नादर अबड़ो शिरकत कई। उनखां सवाइ फ्रूट फार्म में कोडी कोडी जो मुक़ाबिलो थियो जंहिंमें ख़ासि महिमान तौर सूबाई सलाहकार रियाज़ हुसैन शाह खुरासानी शिरकत कई। निमाइश जे टे ऐं आख़िरी ॾींहं जे शुरूआति में साइकिल रेस जो मुक़ाबिलो थियो जंहिंमें कराची हैदराबाद खां सवाइ ॿियनि इलाइक़नि जे रांदीगरनि जो हिसो वरितो। SSP उस्मान गनी सिद्दीकी पिणु साइकिल रेस में हिसो वरितो। तक़रीब में महिमान ख़ासि तौर कमिश्नर शफ़ीक अहमद मैसर साइकिल रेस जीतींदड़नि खे ख़िताब कंदे चयो त बहुत खुशी हुई है ये इस किस्म के इवेंट कुछ ऐसी स्पोर्ट्स हैं जो आई पर्सनली लाइक वेरी मच, जिसमें फुटबॉल है, जो भी जो टेम्पो वाली गेम्स होती है मुझे बहुत पसंद होती है। क्योंकि गेम जो है ना, गेम का असल जो स्पिरिट है वो यही है कि थ्रिल पैदा हो, उसमें जो है ना वो रियल इनपुट नजर आता है। तो साइकिलिंग भी मेरे ख्याल में इस किस्म की रेस है, इस किस्म का खेल है जिसमें पता चलता है कि कौन किस पर कितना दम है। क्रिकेट वाले नाराज ना हो मुझसे, लेकिन ये कि टेस्ट मैचेस की कमी की वजह से आजकल क्रिकेट भी बड़ी मकबूल हो गई है। लेकिन पर्सनली जो टेम्पो वाली गेम है ना, ये बहुत ही जो है ना दिल को अच्छी लगती है। 50 गोल्डन मैंगो फेस्टिवल जे इख्तितामी तकरीब में वज़ीर आला सिंध सैयद काइम अली शाह निमाइश जो दौरो करे लॻल स्टॉलनि जो मुआइनो कयो ऐं इख्तितामी तकरीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह चयो त ई फेस्टिवल जेको आहे अंबनि जे सिलसिले में उन में शिरकत कयां तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हर साल ईंदो आहियां त कुझु न कुझु उन में फेस्टिवल जे लिहाज़ सां अंबनि में बहितरी आई आहे। अॻे साल आयो त ॿुधायो त 100 खां मथे अंबनि जूं वैराइटीज़ आहिनि ऐं हिक खां वधीक ॿियूं सुठियूं बहितर वैराइटियूं नज़र आयूं। हिन दफ़े बि नाला पंहिंजा जेके वणी वठा लिखो था, वैराइटीज़ तमामु घणियूं ऐं बहितरीन वैराइटीज़ नज़र आयूं। मां सम्झां थो त सूबे में थियो सॼे पाकिस्तान में मीरपुखास ख़ासि तरह सां अंबनि जे सिलसिले में मुनफरिद हैसियत रखे थो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर सैयद अली मर्दान शाह, अॻूणो MNA पीर आफ्ताब हुसैन शाह जीलानी, MPA मीर हाजी हयात लालपुर, MPA खैरुनिसा मुग़ल, अॻूणे MPA शमीम आरा पंवर, MPA नुसरत सुल्ताना ख्वाजा,
MNA मीर मुनवर टालपुर, PP सेनेटर हरिराम किशोरी लाल समेत वॾे तादाद में आबादगारनि, शहरियुनि, हार्टिकल्चर ऑफिसरनि शिरकत कई ऐं पहिरें ऐं ॿिए 3 नंबर वारनि खे इनामी शील्डूं पिणु ॾिनियूं हुयूं। वज़ीर आला सिंध सैयद क़ाइम अली शाह निमाइश में रखियल अंबनि जे स्टॉलनि जो दौरो करे तक़रीब वारे हंधि ॾांहुं रवानो थियो त पोयां अहलकारनि ॿाहिरि बीठल माण्हुनि पारां अंबनि ते कड़की पिया। अरे राम नाम राम नाम राम नाम जपना पराया माल अपना पराया माल अपना हो। ओ राम नाम जपना रे राम नाम जपना पराया माल अपना हो। ओए राम नाम जपना रे राम नाम जपना पराया माल अपना हो। ओ राम नाम जपना रे राम नाम जपना पराया माल अपना हो। पंजाहें गोल्डन जुबली मैंगो फेस्टिवल जी इख्ताम ते जेम खाना में म्यूज़िकल प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंजी कंपेयरिंग सुहिणी पारस ऐं नसीर नोड़ियो कई। बिल्कुल अगुनियातिन चयो आहे जी हुकुम कयो बाबा मूंखे अल्लाह जे नाले ॾे मनी दे हुकुम कयो हुकुम कया हुकुम कयो तोखे मौला गंज ॾींदो बाबा हुकुम कर हुकुम इहो आहे त ही सोणी मूंखे ॾे अल्लाह तोखे एॾा फाथल आहियो सोणी मां त ठीकु आहे सोणी साहिबा तूं मूंसां गॾु हल अब दोस्तो मां वञा तूं वञे कलंदर जो मेलो घुमाए चाल को ॾेई थो वञाऊं बाबा। फनकारनि में अहमद मुगल, दीबा सहर, समीना कंवल, खुशबू लगारी, शहनीला अली, मिसरी जोगी, कादर बख्श मिठू, मारल ग्रुप, सोराब सुमरो, अली गुल मला समेत ॿियनि फनकारनि पिणु फ़न जो मुज़ाहिरो कयो वियो।
म्यूज़िकल जे प्रोग्राम में अगुणो MNA पीर आफ्ताब हुसैन शाह जीलानी, डिविजनल कमिश्नर शफ़ीक अहमद मैसर, डिप्टी कमिश्नर रशीद अहमद जरदारी, असिस्टेंट कमिश्नर हफ़ीज़ लगारी, मैंगो फेस्टिवल कमेटी जा अगवान उमर बुगियो, मंसूर चीमा, अमीन पंवर, अलावराय दाऊद पोटो खां सवाइ सियासी समाजी सहाफ़िन शहरिन औरतन तोड़े मर्दन वॾे तादाद में शिरकत कई। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध TV न्यूज़ मीरपुर ख़ास।